नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुकर्री के हवाले से ख्वाजा आसिफ जो दिफ़ा वारो वफ़ाक़ी वज़ीर है उनजो चवणु है तो ईंदड़ 48 कलाकनि के अंदर समरी जेका है उहा उन दिफ़ा वारी वज़ारत ॾांहुं उमाणी वेंदी ऐं उन खां बाद में वज़ीर आज़म जो अख्तियार है तो हू कहिड़ो नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ मुक़ररु करे थो। हिन वक़्त ताईं नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुकर्री जेका है उन हवाले से मुख़्तलिफ़ सियासी जेके बहरान है उन 26 नवंबर ते इमरान ख़ान भी ऐलान किया है। उनखां सवाइ ॿ वॾियूं एंट्रीज़ जेके आहिनि तोशाखाना केस में उमर फारूक की एंट्री थी, उनखां बाद में अरशद शरीफ कतल केस जेको है ऐं उनखां सवाइ इमरान ख़ान ते जेको हमले वारो केस है उनमां लंडन मां तस्नीम हैदर की एंट्री थी है, जैमें पंजाब जेका पुलिस है उनके जांच में पिण शामिल किया है। नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुकर्री खां पोइ सियासी मंज़रनामो कहिड़ो बीहंदो उन ते बि अॼोके प्रोग्राम में असां उनके बहस हेठि आंदो वेंदो। हैदराबाद ऐं कराची डिवीज़न जो जेके बल्दियाती चूंडूं आहिनि उन्हनि जी इलेक्शन कमीशन पारां 15 जनवरी ते तारीख़ मुक़ररु कई वई आहे। इन्हनि अहम इश्यूज़ ते असांखे अॼोके प्रोग्राम में जंहिं पैनल ज्वाइन किया है उनमें सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंजूर शेख साहब असांखे स्टूडियो में ज्वाइन किया है। स्काइप ते इज़हार सुमरो साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे इस्लामाबाद में ज्वाइन किया है एजाज़ महर साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। शुरू कयूं था एजाज़ साहब खां। एजाज़ साहब तव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो, छा थियण पियो वञे नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुकर्री के हवाले से? को डेडलॉक है समरी के हवाले से? तव्हां वटि ख़बरूं कहिड़ियूं आहिनि? ॿ ॾींहं पहिरीं ताईं त मामिलो काफ़ी क्लियर नज़र पियो अचे ऐं उन खां पोइ जेके शयूं टाइम लाइन ते हुयूं उहे उन्हनि में का डेवलपमेंट न थी आहे, जंहिंमो लॻे थो त जेको 11 आवर वारी गड़बड़ थींदी आहे अहिड़े क़िस्म जी का सिचुएशन थी आहे पैदा ऐं उन ते जेको आहे त कंसेंसस जे लाइ कोशिशि कई पई वञे ऐं ज़ाहिर आहे जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो त बिलाल भुट्टो साहब जे तरीक़े सां सदर साहब खे वार्न कयो त हाणे जेकॾहिं तव्हां गड़बड़ कयो था त तव्हांखे कॉन्सिक्वेंसिस हुनजा पंहिंजा भोगणा पवंदा। त इहा शइ जी जेका बि प्रेस कॉन्फ्रेंस हुई इहो इसाक डार साहब जी जेका मुलाक़ात थी सदर साहब सां उन खां पोइ जी जेका सिचुएशन आहे उन में इहे शयूं साम्हूं आयूं आहिनि। सो लॻे त ईअं थो त जेको आहे त इन में अञा कुझु आहे मामिलो ऐं जंहिं ते जेको आहे थोरो ई रिलेक्टेंट आहिनि फौरी तौर ते जीअं शयूं तासर अॻु में ॾिनो पियो वञे त बसि स्मूथली सभु शइ थी वेंदी त उन में लॻे थो त किथे को हल्की फुल्की का रुकावट थी आहे। एजाज़ साहब 27 जनवरी ते मोस्ट सीनियर जो जनरल है नंबर 1 ते 27 ते उनकी रिटायरमेंट थी है। 27 ताईं जेकॾहिं नोटिफाई नथो थे तव्हां सम्झो था पियो तो उनखां पोइ इहो नालो तब्दील थी सघे थो। सेकंड जो शमशाद साहब आहिनि उन्हनि जी मुक़ररी जा इम्कान या अञा भी तव्हां सम्झो था को टियों जूनियर जनरल जेको आहे उहो भी अपॉइंट थी सघे थो? ॾिसो मुंहिंजे ख़्याल में अॻु में जेके हिकिड़ी तजवीज़ आई हुई जो फौजी क़यादत जी तरफ़ों उन में त ख़्वाहिश इहा ज़ाहिर कई वई त आर्मी चीफ जेको आहे तो शमशाद साहिर साहब खे कयो वञे ऐं अबाजी साहब खे जेको आहे चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी कयो वञे। पर उन खां पोइ वरी ॿी धुर जी जेको आहे हुकूमत धुर जी ख़्वाहिश इहा आई त न COS जेको आहे त ठाहियूं आसिम मुनीर साहब खे ऐं भले जेको आहे सार शमशाद साहब जेको आहे चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ते पोइ उन ते वरी मामलात न ठहिया ऐं पोइ हिकिड़ा थिया मुख़्तलिफ़ प्रोपोज़ल जेको एक्सचेंज ऐं फाइनली जेको शहबाज शरीफ़ साहब प्रोपोज़ल खणी वियो हो उन में इहो हुयो त आसिम मुनीर साहब खे चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं साहिर शमशाद साहब जेको आहे उहो आर्मी चीफ थिए, छो त उन में ॿई सीनियर माण्हू आहिनि ऐं इन ते कोई एतिराज़ बि न थींदो ऐं पोइ इन ते इहो शइ जेको आहे खणी विया। पर लंडन वारनि जो ख़्यालु हो त न इहो उल्टो थिए किसो, पोइ उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ हीउ शहबाज शरीफ़ साहब जेको आहे कुझु कंसेसस कराइण जे चकर में हुयो ऐं पहिरियों हुनखे गो हेड बि मिलियो, वरी ख़बर न आहे त छो शयूं मुंझी पियूं आहिनि ऐं जेके शयूं मूव करणु खपे आहे जंहिं तरीक़े सां जंहिं सीक्वेंस में ऐं जंहिं टाइम लाइन जे हिसाब सां त उहा टाइम लाइन थोरी अॻिते पोइते थी आहे, उहा थोरी डिस्टर्ब थी आहे। जी मंजूर साहब, नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुकर्री
अवां सूरताल खे कीअं सम्झो था? एजाज साहब जेका सूरताल साम्हूं रखी, डेडलॉक मौजूदु आहे, मामला सेटल थी चुका आहिनि, टाइम लाइन जो इशू आहे, कंहिं जूनियर जनरल खे आंदो वेंदो या मोस्ट हिन भेरे सीनियर जेको जनरल आहे उनजी मुक़ररी थींदी? मां सम्झां थो त हिकिड़ो पासो त एजाज़ बयानु कयो, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे इहे कुझु इशूज़ जेके गर्दिश में आहिनि, पर मां सम्झां थो त जंहिं क़िस्म जी मुक़ररी आहे ऐं जंहिं क़िस्म जो सिनेरियो आहे पाकिस्तान जे अंदरि, छाकाणि त हिकिड़ी शइ जेकी आहे उहा ॿी शइ सां गॾियल आहे ऐं लार्जली मुंहिंजे ख़्याल में त हिननि फ़ैसिलनि में 11 ते ॿियूं के प्रोसीजर कुझु टाइप शयूं जेके थी सघनि थियूं, बाक़ी हिकिड़ो माइंड मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मेक थी वियो आहे। ऐं इदारी ॻाल्हि आहे, ॿ जेके सीनियर जनरल्स जिन जी तव्हां बि ॻाल्हि कई, एजाज साहब बि ॻाल्हि कई, उहे ॿई जेके इदारी ॻाल्हि आहे हुन में हूंदा। ऐं आउं भायां थो त इन क़िस्म जो चांस जेको आहे या प्रोबेबिलिटी घटि थी लॻे त अहिड़ो को असांखे को सरप्राइज़ मिले, छाकाणि त हीअ जेकी सॼो पॉलिटिकल सिनेरियो आहे इदारी ॻाल्हि आहे उहो आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी सां ॻांढापियल इमरान ख़ान वारो सॼो ज़ोर तव्हां ॾिठो। ऐं हाणे त हू जेको आहे कोशिशि करे पियो त इस्लामाबाद जे अंदरि हू तमामु हिकिड़ो वॾो 26 तारीख़ ते शो करे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन सॼी सिचुएशन में इहा सूरत हाल बि जेकी आहे उहा हूंदी यकीनन साम्हूं त कीअं कजे। पर ख़्वाजा आसिफ़ साहब जो जेको स्टेटमेंट आहे उन में त इहो आहे त भई सुभाणे ताईं जेको आहे उहा ऑफिसर्स जा नाला अची वेंदा या समरी जेका अची वेंदी। हाणे सुभाणे ताईं जेकर समरी अची थी वञे त पोइ सम्झो त मामिलो सरकार जे हवाले सां या जेके सरकार जूं जेके इतिहादी धुरियूं आहिनि उन्हनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एतिरो इतफ़ाक़ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थियो हूंदो, तॾहिं त ख़्वाजा आसिफ़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिस्पॉन्सिबल माण्हू आहे ऐं नॉट ओनली रिस्पॉन्सिबल बट मोस्ट रेलिवेंट माण्हू आहे इन सिलसिले में, मिनिस्टर आहे। सो आउं सम्झां थो त सुभाणे इहा ॻाल्हि खुली वेंदी ऐं कुझु शयूं थियनि थियूं मतिलबु जिन में टाइम बि लॻे थो, उन जा घणा पासा थियनि था, पर हिन में जेका देरि जेकी थी आहे उहो बहरहाल ईअं ई मूं वटि बि सुवालु मौजूदु आहे यकीनन, जीअं एजाज साहब चयो ॾिसूं था लेट्स सी। पर इहा उमेद ज़रूरु करणु घुरिजे त इहो जेको आहे प्रोसेस जेको आहे अञा वधीक कंहिं कंट्रावर्सी या कंहिं टेंशन्स खां सवाइ हल थी वञे। जी इज़हार साहब, अवां हिन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? डेडलॉक मौजूदु आहे, किथे न किथे इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। 26 नवंबर ते इमरान ख़ान फैज़ाबाद वटि धरणे जे लाइ दरख़्वास्त बि ॾेई छॾी आहे। तव्हां मामलनि खे कीअं था ॾिसो? 27 ते मोस्ट सीनियर जनरल जेकॾहिं रिटायरमेंट थिए थो ऐं उन खां अॻु में नोटिफाई नथो थिए, उन सूरत में तव्हां कीअं था ॾिसो त सूरत हाल सेकेंड जेको जनरल आहे उहो नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ मुक़ररु थींदो या को जूनियर जनरल बि थी सघे थो? कीअं मामला कीअं, ख़ासि तौर ते इमरान ख़ान वारो जेको लॉन्ग मार्च आहे उन हवाले सां तव्हां सम्झो था त को प्रेशर बिल्डअप थी सघंदो? ॾिसो, इन में 3 डेट्स इंपॉर्टेंट आहिनि ॾाढियूं ऐं उहे वेरी क्लोज़ आहिनि, नेक टू नेक आहिनि, अंग्रेज़ी में जीअं चइबो आहे। 25 तारीख़ ते हाणे तक़रीबन इहो मीडिया ते बि रिपोर्ट थियो आहे ऐं मिनिस्टर बि चयो आहे त जुमे ते असां अनाउंसमेंट करे छॾींदासीं। ऐं 25 तारीख़ ते हुननि हू बि कार्ड पिया खेॾनि, छाकाणि त 26 ते इमरान ख़ान अचे थो ऐं जेकॾहिं 25 ते ऐलान थी थो वञे त उनजी जेका वॾी मेजर एजेंडा इमरान ख़ान जे हिन समूरे एहतजाजी तहरीक जी आहे उहा एजेंडा त संभाव रिज़ॉल्व थी वेंदी। पाकिस्तान जे तारीख़ में हिन खां अॻु में सिर्फ़ु हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे जो कंहिं हुकूमत आर्मी चीफ मुक़ररु कयो हुजे ऐं पोइ उनखे वरी हटायो वियो हुजे, उहो आहे जॾहिं नवाज़ शरीफ़ परवेज़ मुशर्रफ खे हटाए आर्मी चीफ मुक़ररु कयो, पर उन में इदारे जी इन्वॉल्वमेंट न हुई ऐं ड्यू प्रोसेस न हुयो। उन खां अलावा हिन मुल्क जी तारीख़ में कॾहिं बि न थियो आहे त जेकॾहिं कंहिंखे आर्मी चीफ मुक़ररु कयो वञे ऐं उनजे ख़िलाफ़ को एहतजाज थिए या मामिलो कोर्ट में वञे ऐं उनखे वापसि कयो। तंहिंजे करे हुकूमत कैलकुलेटेडली खेॾे थी। मां शुरू खां चवंदो अचां त इहा आख़िरी ॾींहंनि में फ़ैसिलो कंदा त जीअं घटि खां घटि गुंजाइश बचे, उन खां पोइ कंट्रोवर्सी करण जी। इमरान ख़ान बि इहो चयो त नओं आर्मी चीफ जेको बि अची वियो पोइ असां उनजे ख़िलाफ़ का कैंपेन न कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि हाणे 25 तारीख़ ते जे अनाउंसमेंट थिए थी, 26 ते ख़ान साहब अचे थो, पर इन विच में जेकॾहिं 25 ते नथी थिए बल्कि 27 ताईं नथी थिए
त पोइ हिकिड़ो नालो त हुन रेस मां ॿाहिरि थी वियो, जेको नालो सभ खां वधीक खयों पियो वञे ऐं जेको नालो सभ खां वधीक इमरान ख़ान खे ब्रिजारे बि रहियो आहे, उहो आहे जस्टिस जनरल आसिम मुनीर जो। अच्छा, उन खां पोइ मां सम्झां थो त पोइ रेस थी वेंदी ओपन। जेकॾहिं 27 ते फ़ैसिलो नथो थिए त पोइ जेके एजाज़ महर साहिब बि ख़दशा ॼाणाया आहिनि, पोइ उहे बि सम्झो त कंफर्म थी विया। पोइ मामिलो थोरो वधीक डिले बि थी सघे थो, वधीक टाइम बि वठी सघे थो। इहो हिकिड़ी ॻाल्हि अहम आहे सम्झण जी। तंहिंजे करे डेट्स जेके हिन में आहिनि उहे क्लोज़ आहिनि। मां वरी हिनखे ॿिए पर्सपेक्टिव में ॾिसां थो त हीउ जेको सॼो अरेंजमेंट आहे उन में असां थोरो विसारे वियूं था त हीउ अरेंजमेंट शुरू हुन वक़्तु थिए थो जॾहिं पोएं साल अक्टूबर में इमरान ख़ान हिकिड़ी अहम मुक़ररी जे आॾो रुकावट बणिजे थो, महीने ताईं डिले करे थो, पोइ नवंबर में कहिड़नि प्रेशर जे करे पोइ नेठि मजबूर थिए थो ऐं मञे थो उहो फ़ैसिलो, ऐं उन खां पोइ हू साॻे 1 पेज ते नथो रहे। जनवरी में ज़रदारी सां, आसिफ ज़रदारी सां ऐं ॿियनि सां ॻाल्हि ॿोल थिए थी मौजूदा एस्टेब्लिशमेंट जी क़यादत जी, ऐं पोइ नतीजे में मामला तइ थियनि था त हाणे इमरान ख़ान मां जान छॾाइनि, ऐं पोइ तव्हां ॾिसो था त मार्च ताईं इहो मामिलो हिकिड़े पासे थी थो, मार्च जे एंड में अप्रैल में थी थो वञे। इन पस मंज़र में मां इन करे इहो बयानु कयो, इन में इहा ॻाल्हि बि डेफिनेटली डिस्कस थी हूंदी ऐं तइ थी वेंदी। शयूं जॾहिं इन लेवल ते ॻाल्हाइबियूं आहिनि त समूरा बुनियादी मामला तइ थींदा आहिनि, उन में एग्रीमेंट हूंदो आहे। हीअ जेके ॻाल्हियूं असां वटि अचनि थियूं मीडिया ते, हाणे ज़ाहिर आहे मीडिया खे बि कुझु सेल करिणो आहे, उनजी बि ज़रूरत आहे। मथां वरी PTI आहे, उनखे पंहिंजा स्टेक्स बरक़रार रखणा आहिनि। PTI पंहिंजा स्टेक्स लूज़ करे चुकी आहे। उहे कीअं? जो PTI जो वॾे में वॾो स्टेक हिन समूरे प्रोसेस में हो सदर डॉक्टर आरिफ अलवी साहब, ऐं सदर साहब त हैंड्सअप कयो न, हुन चयो त बाबा आउं जेको बि प्रोसेस हूंदो उन ॾाढो रुकावट न वठंदुसि। इन मां ज़ाहिर आहे त हुनजो जेको मेन प्लेयर हो इमरान ख़ान जो, उहो बि उन बि विड्रॉ कयो इन तकरार में अचण खां। तंहिंजे करे PTI ज़ाहिरी तौर ते उनजो हिन वक़्तु हिन समूरे अमल में सवाइ हिन धरणे जे ॿियो को बि स्टेक नज़र, ॿियो को बि रिएक्शन नज़र नथो अचे या इम्पैक्ट नज़र अचे थो। हाणे अचूं था धरणे ते, त इमरान ख़ान जो धरणो जेको आहे, मां नथो सम्झां त को ही एॾो वॾो इम्पैक्ट विझी सघंदो अगरि 25 ते अनाउंसमेंट थी वई। अगरि अनाउंसमेंट न थी त कुझु न कुझु हुनजो इम्पैक्ट पवंदो। पर अगेन ही फ़ैसिला जेकॾहिं धरणनि जे बुनियाद ते थियण लॻा त पोइ हिन मुल्क में सम्झो त का इहा वॾी चेंज आहे। ऐं इहे लफ़्ज़ वरी दोहरायां थो त जेकॾहिं इमरान ख़ान जे धरणे जे बुनियाद ते लेट सिंपल लफ़्ज़नि में आर्मी चीफ जी मुक़ररी जो फ़ैसिलो तब्दील थिए थो त पोइ हिन मुल्क में वॾी तब्दीली आहे। ऐं जे नथो थिए त पोइ सम्झो त पोइ इहा नूरा कुश्ती आहे जंहिंजी पुॼाणी जेका आहे उहा इन फैज़ाबाद वारे धरणे जी सूरत में थींदी। एजाज़ साहब ॾांहुं हलूं था। एजाज़ साहब, हिन सॼी गेम जो जेको आहे हिकु वॾो मुख्य प्लेयर आसिफ ज़रदारी अमूनो सदर इस्लामाबाद में मौजूदु आहे। उन जूं बि मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं असां सिनारिटी लिस्ट ते जेकॾहिं ॾिसूं त नंबर 1 ते जेको मोस्ट सीनियर जनरल आहे उहो उनजो नालो बि पोलिटिसाइज़ थियो आहे, ऐं 5 नंबर ते जेको जनरल आहे उहो बि पोलिटिसाइज़ थियो आहे, ऐं 2nd नंबर ते जेको आहे जंहिंजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ बाजवा साहब नालो वरितो आहे उनजो नालो बि आहे। छा किथे ईअं त न आहे त जेके नाला पोलिटिसाइज़ थिया आहिनि उहे उन्हनि जी जाइ ते को नओं नालो जेको आहे उहो आसिफ ज़रदारी तरफ़ां को उनजी मुशावरत सां साम्हूं आंदो वञे? छा ईअं मुमकिन आहे? जेकॾहिं ईअं थिए थो त जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जे लाइ इहो क़ाबिल क़बूल हूंदो नालो? मां नथो सम्झां त को ज़रदारी साहब वारनि जो सवाइ मुशावरत जे ऐं हुननि हिकिड़ो पॉलिटिकली तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। हुननि चयो त बाबा प्राइम मिनिस्टर आइन मुताबिक़ इहो अख़्तियार रखे थो ऐं हुन असां सां इतिहादी हुजण जे नाते सां मुशावरत कई ऐं फ़ैसिले करण जो अख़्तियार जेको आहे त उहो वज़ीर आज़म खे ई आहे आइन ऐं कानून मुताबिक़, त उहो ई कंदो। ऐं इन में को वधीक पीपल्स पार्टी का अहिड़ो इनपुट या को मूंखे नथो नज़र अचे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो न त हिकिड़ी डेवलपमेंट जेका थी, तव्हां जो सिटिंग आर्मी चीफ जे हवाले सां जेका हिकिड़ी स्टोरी आई उनजे वाइफ ऐं फैमिली मेंबर्स जे असेट जे हवाले सां, त इहा टाइमिंग ॾाढी ख़तरनाक आहे। उनजो इसाक डार साहब जेको आहे त ऐलान बि कयो आहे त असां इन्वेस्टिगेट कराईंदासीं त इहे कहिड़े तरीक़े सां लीक थी आहे, कीअं लीक थी आहे। त इहा बि हिकिड़ो जेको आहे स्टोरी आहे ख़ुदि इन टाइम ते लीक थियणु
बे ईअं इंडिकेट थो करे ॼण अॻिली दौर ते हिकिड़ो प्रेशर विझण जी कोशिशि कई पई वञे। सो इन जा पंहिंजा हिकिड़ा इम्प्लीकेशन्स आहिनि। ॾिसूं त उनजो कहिड़ी सूरत में वरी वज़ाहत या रद्द अमल थो अचे। 24 कलाकनि जो चयो वियो आहे, मुंहिंजे ख़्याल आहे उहो 24 कलाक त सुभाणे ताईं पूरा थी वेंदा। त कंहिं ते ज़िम्मेवारी फिक्स कनि था, कंहिंखे एक्शन खणनि था, छा था कनि, इन जो बि हिकिड़ो ओवरऑल सॼे इन गेम ते वॾो असरु पियो आहे। एजाज साहब, जेकॾहिं समरी नथी उमाणी वञे, 24 कलाक गुज़री वञनि था, उन सूरत में छा प्राइम मिनिस्टर खे इहो अख्तियार आहे त नालो को अनाउंस करे, या कानून में समरी जेसि ताईं चीफ ऑफ आर्मी स्टाफ तरफ़ां नथी उमाणी वञे तेसि ताईं उहो प्राइम मिनिस्टर जो अख्तियार उहो एक्सरसाइज नथो थी सघे, या उहो एक्सरसाइज थी सघे थो जेकॾहिं समरी न बि उमाणी वञे? प्राइम मिनिस्टर जो अख्तियार आहे। रूल्स ऐं प्रोसीजर में जेको प्रोसीजर आहे, मूंखे नथो लॻे त ही थोरो लवाइनि था, लिकाइनि था पिया। समरी अची वई आहे ऐं हिन महिल जेको सेक्रेटरी डिफेंस आहे उहो जनरल कमर जावेद बाजवा साहिब जो समधी आहे ऐं जेको आहे त उन समरी आहे मोकिले छॾी आहे। ही उनजो ऐलान नथा कनि पिया। थोरो हिननि जे पंहिंजे घर में थोरो आहे मामिलो, त उहो नथा ॿुधाइनि पिया त भई उन ते कहिड़ी ॻाल्हि जो मामिलो आहे ऐं छो इनखे हरूभरू एंड टाइम ते ऐं 11th आवर ते हरूभरू हुन में शक शुबा पैदा कया था वञनि। त इहो मां सम्झां थो त नून लीग जो पंहिंजो हिकिड़ो इंटरनल मामिलो आहे ऐं उहो ग़लति हिकमत अमली जंहिं बि जोड़ी आहे त उहे जीअं शयूं स्मूथली पंहिंजे हिकिड़े हुन में वञनि पियूं त उहे थोरियूं ॼण टाइम लाइन खां हटंदियूं थियूं वञनि, जंहिंजे करे इहे शक शुबा पैदा था थियनि। एजाज साहब, तव्हां जेका सिटिंग चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे हवाले सां स्टोरी जो बि रेफरेंस ॾिनो, असां ॾिसूं था त इन खां अॻु में इन नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जॾहिं खां वठी इहो सिलसिलो शुरू थियो आहे त मुख़्तलिफ़ असांखे एंट्रीज़ तोशाखाना केस में उमर फारूक जी एंट्री ॾिसण में आई। हींअर लंडन मां तस्नीम हैदर जो नालो जेको आहे उहो अरशद शरीफ़ ऐं इमरान ख़ान जो जेको हमिलो आहे उन हवाले सां वरितो पियो वञे। त इन हवाले सां अवां सम्झो था त इहो प्रेशर थिए थो पियो हिक ॿिए खे काउंटर करण जे लाइ, या इनसाइड का ॿी स्टोरी आहे? न, मुंहिंजो ख़्याल आहे त इन जे सिलसिले में कल्ह जेको फैसल वावड़ा पेश थियो FIA जी जांच टीम वटि, त उन में जंहिं तरीक़े सां हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि त उहो त सॼो फिल्म ई वरी कंहिं ॿिए पासे थो वञे पियो। उन सां जेको आहे त उहो तस्नीम हैदर वारी जेका कहाणी आहे उहो हिकिड़ो ईअं चीप स्टंट थो लॻे मूंखे ऐं उन में को एतिरो नथो लॻे वज़न। ऐं तव्हां ॾिठो त जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त डेफिनेटली उहो मीडिया में बि अचे हा ऐं उनखे उहा कवरेज बि मिले हा। त सवाइ मखसूस मीडिया ग्रुप जे कंहिं बि उनखे एतिरो हवा तवा न ॾिनी ऐं वधीक इन ते ॻाल्हि न फैली। ऐं उहा ॻाल्हि अहिड़ी आहे जेका हज़म करण खां बि माना ज़ाहिर जहिड़ी कोन्हे का। मतिलबु पाकिस्तान आहे, सभु कुझु थी सघे थो, पर जहिड़े तरीक़े सां ॾेखारियो थो वञे या बयानु कयो थो वञे या जेके सबूतनि जे तौर ते शयूं साम्हूं पेश कयूं वियूं आहिनि त उहो हिकिड़ो ॼण घाड़े टू स्टोरी थी लॻे, फरमाइशी स्टोरी थी लॻे। शयुनि खे थोरो ॿियो रुख ॾियण जी कोशिशि ज़रूरु हुई उहा, जेका मां सम्झां थो त उन में हू कामयाबु कोन थी सघिया। बाक़ी जेसि ताईं इमरान ख़ान जो धरणे जे हवाले सां मामिलो आहे त धरणो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको शेख रशीद ॻाल्हायो आहे उन मां तासुर त इहो थो मिले त बसि जलसो हूंदो ॾींहं जे टाइम ते, ऊंदे थियण खां अॻे मामिलो गुल करे हर को पंहिंजो हलियो वेंदो ऐं पोइ वरी इहो ऐलान कयो वेंदो त बाबा इस्लामाबाद जी काल मां जल्द ॾींदुसि। सो उन में त का अहिड़ी ख़ासि डेवलपमेंट नज़र कोन थी अचे त को उनजो को इम्पैक्ट ईंदो या उहे शयूं थींदियूं। ऐं हा, इन में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थी सघे थी त जेकॾहिं इमरान ख़ान जो क्राउड तमामु घणो जेको एक्सपेक्टेशन खां वधीक अची थो वञे त पोइ उन सूरत में हू इस्लामाबाद मूव करे सघे थो। बहरहाल त फ़िलहाल जेके शयूं आहिनि त उहे मां सम्झां थो त इन जलसे धरणे ऐं जलसे जेको आहे त हिन मुक़ररी जे हवाले सां को अहिड़ो ख़ासि फ़र्क़ु न आहे पवणो, उहो पाण बि चई चुको आहे इमरान ख़ान साहिबु। महिरबानी एजाज महर साहब, असांखे टेलीफोन लाइन ते इस्लामाबाद मां ज्वाइन कयो। हिते हिकिड़ो नंढे कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते असां हिन बहस खे अॻिते वधाईंदासूं ऐं मंज़ूर शेख साहब ॾांहुं हलंदासूं त ख़ासि तौर ते जेको एजाज साहब इशारो कयो त नवाज़ लीग जे अंदरि के मामला आहिनि ऐं हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ यूरोप जे दौरे ते आहे। शहबाज शरीफ़ सां इसाक डार ऐं
ऐं ख़्वाजा आसिफ़ जी बि मुलाक़ातूं थियूं आहिनि। ॾिसजे ईंदड़ 24 कलाक इन हवाले सां ॾाढा इम्पॉर्टेंट आहिनि। जेकॾहिं समरी जेका आहे उमाणी वञे थी पई त पोइ वधीक इम्कान आहिनि त मोस्ट सीनियर जेको जनरल आहे उहो नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी सघे थो। जेकॾहिं डिले थिए थो त उन सूरत हाल में कहिड़ी सूरत हाल साम्हूं ईंदी। हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम में कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन जी। मंजूर साहब, जीअं एजाज़ साहब जो चवणु आहे त जेको डिले थिए थो पियो, नवाज़ लीग जे अंदरि कुझु मामला आहिनि। हिन वक़्तु नवाज़ शरीफ़, मरियम ऐं संदसि पुटु जेको आहे उहे यूरोप जे 5 मुल्कनि जे दौरे ते आहिनि। शहबाज़ शरीफ़ सां इसहाक़ डार जी पहिरें मुलाक़ात थी, ख़्वाजा आसिफ़ बि मुलाक़ात कई आहे। तव्हां सम्झो था त नवाज़ लीग जे अंदरि के मामला आहिनि या नवाज़ लीग ऐं कोलिशन पार्टनर इन हवाले सां ख़ासि तौर ते नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी जे हवाले सां हिकिड़े पेज ते आहिनि? मां सम्झां थो त मुस्लिम लीग नून जे अंदरि जेको आहे उहो इख़्तिलाफ़ राय बि न चइजे, पर मुख़्तलिफ़ क़िस्म जा व्यूज़ त ज़ारी ॻाल्हि रहिया आहिनि। ॿ लार्जली व्यूज़ मुस्लिम लीग नून में रहनि था, पर साॻे वक़्तु इहे ॿई व्यूज़ हुजण जे बावजूदि तव्हां ॾिठो आहे त जेको बि डिसीशन थिए थो त रेस्ट ऑफ दी जेका मुस्लिम लीग नून आहे उनजी लीडरशिप आहे उहा उनखे ओके बि करे थी, फॉलो बि करे थी। हाणे उन में जेको आहे उहो मेजॉरिटी जो डिसीशन आहे या नवाज़ शरीफ़ जो डिसीशन आहे वॉट एवर, पर मुस्लिम लीग नून जेकी आहे उहा मजबूरी तौर ते फ़ैसिला काफ़ी अरसे खां तव्हां ॾिसंदो आहे इहो कंदी रही आहे। बावजूदि हिन जे त मुल्क जे अंदरि वॾे पैमाने ते बहस मुबाहिज़ा थिया त भई जेको आहे मीम थी वेंदी, जेको आहे शीन थी वेंदी, तव्हां ॿुधो हूंदो। पर आउं सम्झां थो त मुस्लिम लीग नून जे अंदरि जेकॾहिं अहिड़ो को इशू आहे बि त उहो को वॾो मूंखे हडिल कोन थो लॻे। ऐं एजाज़ जी इन ॻाल्हि में काफ़ी वज़न आहे। ऐं मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे त जेको समरी वारो इशू आहे न, मिसाल तौर ते आहे जीअं मां हिकिड़ी शइ रिपीट कयां त उहो चवे थो त पंहिंजो डिफेंस मिनिस्टर त भई सुभाणे ताईं समरी जेकी आहे उहा अची वेंदी, ठीकु आहे न, उहो जंहिं कॉन्फिडेंस सां ज़ारी ॻाल्हि चए थो। ॿियो इशू इहो आहे त डिस्पाइट द फैक्ट त इमरान ख़ान या इमरान ख़ान जे आस पास जेके माण्हू आहिनि उहे भले इहो चवनि या इहो फील ॾियण जी कोशिशि कनि या इहो इंडिकेट कनि त भई असां हिन दफ़े वेही ॾींहं जो जलसो करे ऐं पोइ हेॾो ॾे थी वेंदासीं। इमरान ख़ान हिन वक़्त ताईं जेका सिचुएशन पैदा कई आहे ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ो परसेप्शन पैदा कयो आहे हिननि सभिनी समूरनि हल्कनि में, त किथे त किथे जेको आहे उहो प्रिडिक्टेबल ई कोन थो रहे न। पर मां अञा ताईं इन ख़्याल जो आहियां फ्रॉम वेरी बिगिनिंग त हुन मां तव्हां कुझु बि एक्सपेक्ट करे सघो था। फ्रेंकली स्पीकिंग फ्रॉम वेरी बिगिनिंग आहे इहो चवां थो त अहिड़नि सेंसिटिव इशूज़ में ज़ारी ॻाल्हि आहे त जेकॾहिं मिसाल नाला पहिरियों ॿुधाए सघजनि था त उनजी मेरिट डीमेरिट पंहिंजी जॻह ते आहे, ऐं नाला सीक्रेट रखजनि था, पता पंहिंजे सीने जे तमामु वेझो रखजनि था, त उनजी बि मेरिट डीमेरिट आहे, उनजी सॼी कथ हुजे थी। ऐं आउं सम्झां थो त हीउ जेको सॼो इशू आहे, इहो इशू मिसाल सुभाणे समरी अची वञे ऐं नाला ॿाहिरि अची वञनि त उनजो ज़ारी ॻाल्हि आहे इमरान ख़ान वारे हवाले सां बि इम्पैक्ट थींदो। पर हीउ जेको ट्रांज़िशन वारो पीरियड रहंदो न, इहो ज़हन में रखो त इमरान ख़ान जे हवाले सां तव्हां बिल्कुलु श्योर नथा रही सघो त हू छा करे। ऐं वाक़ई जेकॾहिं एॾो वॾो तइदादु मिसाल तौर ते अची थो वञे त पोइ हू मिसाल तौर ते इन टाइप फ़ैसिलो करे सघे थो। पर आउं सम्झां थो त इमरान ख़ान जॾहिं खां जेको आहे उहो मुल्क जी ज़राअत ऐं इकानमी ते ॻाल्हाइणु शुरू कयो आहे त मूंखे इहो लॻे थो त हुननि जी आस पास जेके सलाहकार जेके आहिनि उहे या पाण हुन इहो महसूसु कयो आहे त हाणे शयूं अहिड़ी जॻह ते पहुतियूं आहिनि जिते थोरी ख़ामोशी जेकी आहे उहा शायदि हुनजे लाइ फ़ाइदेमंद थिए। छाकाणि त ॾिसो न त हिन टाइम में इमरान ख़ान जेको आहे उहो बि यू टर्न्स तेज़ी सां वठंदो रहियो आहे, पर हीअ जेके वॾा जेके रिवर्सल आहिनि हिन जा, मिसाल तौर ते हाणे उहो उन में
अमेरिका जेको आहे हिनखे ॿाहिरि कढण जी साज़िश में कोन्हे, इस्टेब्लिशमेंट बि जे सिलसिले में बि हू पोइ ते हटियो आहे। त हाणे हुनखे जेको आहे उहो इहो त तव्हां थोरो घणो एक्सपेक्ट करे सघो था त थोरी देरि लाइ इहो थियो, पर इमरान ख़ान को बि मौक़ो मुंहिंजो ख़्यालु आहे कोन विझाईंदो। ऐं इहो बि हिन सॼे टाइम में नज़र ईंदो त जेको वॾे अरसे खां पाण इहो बहस कयूं पिया न, त इमरान ख़ान जे पोयां अञा ताईं इदारी ॻाल्हि आहे त हू हिकिड़ी बैकिंग ऐं रत सत आहे, मौजूदु आहे, उन जो बि हिननि ॾींहंनि में जेको आहे उहो पतो पइजी वेंदो। शमी चयो त जी इज़ार साहब, असां इमरान ख़ान जी जेको पॉलिटिक्स ॾिसूं था, साइफर वारो मामिलो हो, उन तां बि हू पोइ ते हटी वियो आहे। नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे हवाले सां बि उनजो चवणु आहे त उनजी मेरिट ते अपॉइंटमेंट थियणु खपे, ऐं ॾिसण में बज़ाहिर इहो अचे थो त उतां पोइ ते हटियो आहे। पर इमरान ख़ान जो जीअं मंज़ूर साहब जो चवणु आहे त इमरान ख़ान एंड टाइम ते कुझु बि करे सघे थो। हीअ जेका 26 नवंबर जी हुन डेट चॉइस कई आहे, 27 ते ज़ाहिर आहे त रिटायरमेंट थियणी आहे, ऐं उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेकॾहिं नोटिफाई थिए थो त सूरत हाल वञी कहिड़ी बीहंदी, त इन हवाले सां जेकॾहिं इमरान ख़ान जी पसंदि जो को नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ नथो अचे, जंहिंजा इम्कान बि घटि आहिनि, त उन सूरत हाल में इमरान ख़ान वटि कहिड़ा पता हूंदा, उनजी स्ट्रेटजी छा हूंदी पॉलिटिकली? ॾिसो, हिन में पाण गुफ़्तगू इमरान ख़ान जे बारे में पिया कयूं, पर फ़ैसिलो त PDM ऐं ख़ासि तौर नवाज़ लीग खे करिणो आहे, आर्मी चीफ जो। इमरान ख़ान चाहे जेतिरो बि पब्लिक में स्ट्रीट्स ते वेही एहतजाज करे, कुझु बि करे, फ़ैसिलो त हुनखे न आहे करिणो। तंहिंजे करे हू वधि में वधि हिकिड़ो को परसेप्शन या हिकिड़ो नुक़्ते नज़र हिकिड़ो ॾेई सघे थो त हीअं थियणु खपे। उनजे लाइ बि हुकूमत पाबंद न आहे त उन ते अमल करे। ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि। हाणे अचो त इमरान ख़ान ही सॼो जेको 6-7 महीननि जो आहे, हिन में हिकिड़ी हुन चयो आहे त अर्ली पोल्स थियनि, ऐं ॿियो मुतालबो हुनजो रहियो आहे त आर्मी चीफ थिए, बकौल सदस्य मेरिट ते वग़ैरह वग़ैरह। असां सम्झूं था त इमरान ख़ान जे फ़र्ज़ कयो को माण्हू पसंदि जो बि आहे त उनखे अपॉइंट केरु कंदो? उनखे अपॉइंट त वरी बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। ऐं जेको इमरान ख़ान प्रोपोज़ल ॾिनो त मौजूदा आर्मी चीफ खे 6 महीना एक्सटेंड कयो वञे, आम इलेक्शनूं कराई वञनि, उन खां पोइ आर्मी चीफ जी मुक़ररी थिए, त उहो मुतालबो बि हू पाण बि फिरी वियो हुन तां, ऐं उहो मुतालबो बि रहिजी वियो। तंहिंजे करे पसंदि कंहिंजी बि हुजे, मुक़ररु कंदो शहबाज शरीफ़। हाणे इन खे तव्हां थोरो 1 मिंट लाइ इमरान ख़ान वारे खे 1 मिंट लाइ पाण हिकिड़े पासे था रखूं। जिन खे पीपल हू मैटर्स, उहो त आहे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, जंहिंजो नालो आहे शहबाज शरीफ़। उनखे वधि में वधि ॻणती हूंदी ॿिनि माण्हुनि जी। हिकिड़ी ॻणती हूंदी आसिफ ज़रदारीअ जी, ॿी ॻणती हूंदी उनखे पंहिंजे वॾे भाउ नवाज़ शरीफ़ जी, जंहिंजी पार्टी आहे, ईअं खणी सम्झो। ॿिन्ही सां उहो कंसल्ट बि करे आयो, कोविड बि थियुसि न थियुसि, हफ़्तो उहो बि गैप कढी आया, ऐं हाणे अची उन जाइ ते बीठा आहिनि जिते ही सॼे मामले जी अनाउंसमेंट थींदी। मुंहिंजो वरी हिकिड़ो ॿियो ओपिनियन आहे, न त हे जेको साईं बि ॻाल्हि कई मंज़ूर साहब, पर आउं वरी हिन में थोरो डिफर कयां थो। मां हिनखे पॉलिटिकल छा चवंदा आहिनि स्मोक स्क्रीन थो सम्झां, त शायदि ख़ाकान हिकिड़ो बयानु ॾेई छॾे ऐं वरी ख्वाजा आसिफ ॿियो ॾेई छॾे। फ़ैसिलो थी वियो आहे साईं मुंहिंजा, ऐं जे न थियो हुजे हा त पोइ यूरोप जे टूर जूं टिकेटूं न कटिजनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा सम्झो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका आउं सम्झां थो, नवाज़ लीग हिन भेरे थोरी डिफरेंट कई आहे आर्मी चीफ जे हवाले सां। माज़ीअ में हू एक्सपेक्ट कंदा रहिया आहिनि त को फ्रेंडली आर्मी चीफ अची वञे, तजुर्बनि हुनखे सेखारियो त कंहिंखे बि रखो, ज़रूरी न आहे त अव्हांजो फ्रेंडली थिए। तंहिंजे करे हाणे हू उन मामले में बि छॾीनि पिया इदारे ते, त इदारो पाण फ़ैसिलो करे नाला मोकिले, पोइ उन मां उन्हनि सां ई कंसल्टेशन कंदा ऐं पोइ हिकिड़ो फाइनल नालो रखंदा। मूं सवेल ॻाल्हि कई, ऐं वरी दोहिरायां थो त 27 खां पहिरीं जेकॾहिं 25 ते थी थो वञे त पोइ जनरल आसिम मुनीर टॉप ते आहे, जे नथो थिए त पोइ जनरल साहिर बि थी सघे थो, ऐं उहो जेको 5 नंबर ते आहे उहो बि चवनि था त हिन रेस में जीअं डार्क हॉर्स जेके चइबो आहे उहो बि अची सघे थो हिन मुक़ाबले में, कहिड़ो बि नालो अची सघे थो। त उहो जेको बि प्रोसेस थींदो उन में इमरान ख़ान इरेलेवेंट आहे। हाणे अचूं था धरणे ते, ऐं मंज़ूर साहब सां थोरो इख़्तिलाफ़ करियां थो इन ॻाल्हि में। हींअर ताईं ख़ान साहब कहिड़ी जेका आहे चीक गवेरा वारी ऐं माउज़े तुंग वारी का लॉन्ग मार्च हींअर ताईं कई आहे। माज़ी में हुन जा जेके बि धरणा रहिया आहिनि उहे जेके आहिनि सिक्योर रहिया आहिनि, सिक्योर इन सेंस में त हुकूमत बि हुनखे स्पेस ॾिनो आहे, एंटरटेनमेंट जा शोज़ थींदा रहिया आहिनि,
प्रैक्टिकली हुनजी रेज़िस्टेंस जी हिस्ट्री आहे उहो 25 मई वारो मामिलो जंहिंजो लका पाण सभिनी टीवियुनि ते वेही ॾिठो। तंहिंजे करे हिन भेरे कहिड़ा नवां माण्हू ईंदा, अहिड़ा कहिड़ा वधीक माण्हू ईंदा, हींअर ताईं जेके हुन जा मार्च थिया आहिनि उन में माण्हुनि जो क्राउड सिर्फ़ु लाहौर शहर में, छाकाणि त लाहौर जी आबादी तमामु वॾी आहे, उते शहर में माण्हू जे ख़ैरे सले बि निकिरनि रुॻो ॾिसण जे लाइ त चङा माण्हू गॾु थी था सघनि। लाहौर खां पोइ तव्हां ॾिठो त जीअं हुनजो मार्च मूव कयो त माण्हुनि जो तादाद बि घटिजी वियो। वरी जॾहिं हू पाण आउट थी वियो इन सॼे प्रोसेस मां त पोइ असद उमर खे त बाक़ाइदे यूट्यूब ते वीडियोज़ शेयर थी वञनि त असद उमर रेडियो ते कयूं त माण्हू किथे आहे। सो मुंहिंजो न ख़्यालु त को इमरान ख़ान को 2 लख माण्हू बि वठी अची सघंदो इन धरणे में ऐं को वॾो कन्फ्रंटेशन वारो फेज़ खणंदो, छो त इन जो वरी इशारो इमरान ख़ान पाण थो ॾे, न मां थो चवां न साईं मंज़ूर थो चए। इमरान ख़ान पाण चवे थो त अदा हाणे मुंहिंजो नालो बि लिस्ट में लिखो, छा कहिड़ी लिस्ट में? ईंदड़ वज़ीर आज़म। उन जे लाइ सभ खां पहिरीं उहो अमेरिका बहादुर जंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो रहियो उनखां माफ़ी तलाफ़ी थो करे, उन खां पोइ जेके इदारनि जे बारे में उनजा बयान आहिनि हाणे तव्हां न ॿुधा हूंदा उन जे बारे में, उन खां पोइ हू जेतिरियूं बि फॉरेन पॉलिसी जे मामलनि में जेके शयूं हुन विच में कयूं पिया रूस जे बारे में उन्हनि तां बि पोइ ते हटी वियो आहे। इंटरनेशनल मीडिया ते इमरान ख़ान सोली सिंधी में बाउंस बैक थियो आहे, 4-5 चैनलनि ते इंटरव्यू सभ जा सभ उनजा नाकाम इंटरव्यू आहे। इन सॼी सिचुएशन में इमरान ख़ान हाणे फर्दर कन्फ्रंटेशन जी पोजीशन में रहियो ई न आहे। ऐं आख़िरी हिते ॻाल्हि ख़तमु कंदुसि हिन जुमिले ते त 1 तारीख़ थियण ॾियो, अनदर बॉल गेम हूंदी, सिचुएशन बिल्कुलु डिफरेंट हूंदी ऐं उहा सॼी सिचुएशन सभ खां वधीक जेको परेशान कंदी उहो इमरान ख़ान खे। जी मंजूर साहब, 29 नवंबर ताईं ज़ाहिर आहे इहो मामिलो सेटल थी चुको हूंदो, नोटिफिकेशन केर बि नओं चीफ आर्मी स्टाफ थिए थो पियो। ईंदड़ वक़्त में पोस्ट इन मुक़ररी खां पोइ जी सूरताल में तव्हां पीटीआई खे किथे बीठल नज़र तव्हांखे अचे थी? पीटीआई हिकु त पहिरियों मां ॻाल्हि कयां जेका इज़हार ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि ज़ारी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान जी जेके यू टर्न्स ऐं रिवर्सल जी ॻाल्हि थी उहा मुंहिंजे आॾो बि आहे, इज़हार बि ॻाल्हि कई, पर ॾिसो हिकिड़ी शइ जेकी आहे न उहा ज़हन में रखण जहिड़ी आहे उहा ई आहे त हिन सॼे टाइम में इमरान ख़ान तमामु घणा यू टर्न्स वरिता आहिनि। हिकिड़ो थींदो आहे न हिकिड़ो क़दम तव्हां पोइते वरी 2 क़दम अॻिते तव्हां हलंदो। हिकिड़ा सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि जेकी लीडरशिप आहे जेका सॼी मुल्कगीर पार्टियुनि जी, उन्हनि जी तव्हां थोरी साइकी ॾिसो न। मिसाल तौर ते ज़रदारी साहब जे हवाले सां असां सम्झूं था त उहो कीअं मूव कंदो आहे, शहबाज शरीफ़ जेको आहे उहो कीअं मूव कंदो आहे, इहा सॼी डेटा आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी, ठीकु आहे, कहिड़ी पार्टी कहिड़े नमूने सां खेॾंदी आहे। इमरान ख़ान जे सिलसिले में हिन वक़्त ताईं जेका सॼी डेटा आहे उन डेटा जे बुनियाद ते मिसाल हू हमरा जेको आहे उहो ट्रस्ट करण जोॻो आहे न आहे न, वारी ॻाल्हि आहे। उनजे करे तव्हां इहा सदाई प्रोबेबिलिटी रखो था त हू तव्हां थोरी देरि लाइ थोरो सोचो त इज़हार साहब जेका ॻाल्हि करे थो त 1 डिसंबर खां पोइ इमरान ख़ान जेको आहे उहो किथे बीठो हूंदो उहो तव्हां सोचो। तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेको माण्हू पंहिंजे पावर जे पीक ते आहे हींअर, इज़हार इहा ॻाल्हि त मूंसां तस्लीम कंदो न, पंहिंजे पावर जे पीक ते आहे, यानी हुनजी ज़बान, हुनजा एक्शन्स, हुनजा जेके, ठीकु आहे। हाणे उहो माण्हू जॾहिं उहा पावर पोज़ीशन जॾहिं लूज़ कंदो हूंदो, जस्ट थिंक अबाउट इट, इमरान ख़ान जे ज़हन सां सोचो साईं, इज़हार साहब थोरो थोरो हिन पासे खां सोचियो। हाणे जेकॾहिं जेको माण्हू आसमान ते बीठो आहे, जेको माण्हू चए थो त आउं कुझु बि करे सघां थो, राइट। मिसाल इमरान ख़ान हिन मुल्क जे अंदरि सभई रिकॉर्ड टोड़िया न, पर कहिड़ी शइ आहे जेका हुन न कई, ॿुधो। हाणे इहा जेकॾहिं शइ इमरान ख़ान खे ख़बर आहे त मूंसां ईअं पियो थिए जीअं इज़हार सुभरो चवे थो पोइ त ठीकु आहे। तंहिंजे करे इहा जेका सिचुएशन आहे इन में तव्हां अनप्रिडिक्टेबिलिटी जेकी आहे उहा उनजो तव्हां एलिमेंट रखंदो। हाणे जेकॾहिं को नओं आर्मी चीफ अचे थो त ज़ारी ॻाल्हि आहे इकॉनमी वारा मामला, पॉलिटिकल स्टेबिलिटी, सभई शयूं हूंदियूं,
उहे रिज़ल्ट इहो थी ॾियनि हिन वक़्तु प्रोडिक्शन जेकी आहे उन ते इज़हार मां बि एग्री हूंदासीं, सभई इहो हूंदो त भई हाणे मुल्क खे थोरो बहितर कयूं भला। हाणे मुल्क खे बहितर कयूं त इमरान ख़ान इंतज़ारु करे, इमरान ख़ान इंतज़ारु करे त उनजो मतिलबु आहे त ॿियूं जेके पार्टियूं जेके सरकार आहे उहा थोरी स्ट्रेंथन थिए, कुझु बहितर थिए, उहा पंहिंजो बहितर इमेज ठाहे। त इन जो लामहला नतीजो छा निकिरणो आहे? उनजो निकिरणो आहे नतीजो इलेक्शन ते। हाणे इलेक्शन में जेकॾहिं इमरान ख़ान जेको आहे, जेको हींअर बीठो पंहिंजे पर में आसमान ते, त उहो स्वीप करे छॾींदो, उहो जेकॾहिं मिसाल तौर ते परफॉर्म नथो करे त तव्हां थोरो सोचियो न। उहो ज़ाहिर आहे त ईंदड़ इलेक्शन में ई उनजो फ़ैसिलो थींदो त इमरान सोचियो ख़ान जी त उहो छा PTI जी सोचींदो हूंदो? पोज़ीशन छा थी रहे, ऐं उहा PTI जंहिंखे मैनेज करे 2018 में इक़्तिदार ते मसनद ते विहारियो वियो, ईंदड़ इलेक्शन में उनजो सिनेरियो वञी किथे बीहंदो, ईंदड़ प्रोग्रामनि में बि पाण डिस्कस कंदासूं। महिरबानी मंज़ूर शेख साहब, इज़हार सुमरो साहब, टेलीफोन लाइन ते असांखे इस्लामाबाद मां एजाज़ महर साहब जॉइन कयो। टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।